दड़ो रिपोर्ट सागर दीदाल कुंबर दड़ो में अटे के अघ में वाद ऐं घाटे टुड़ महंगाई खिलाफ़ शहरियों जो सख्त एहतजाज। दड़ो शहरी भरपासे नंढनि वॾनि शहर में कणक के अटे जो बोरान शिदत अख्तियार करे वियो। आम मुआफ़े जी शयुनि जा अघ बि चोट चढ़ियल। बाज़ार में कणक जो अटो 160 रुपया फ़ी किलो के हिसाब से विकिरो थियण लॻो। गे कुकड़ गोश्त सब्जी ऐं रोज़मर्रा जी ॿियनि शयुनि जा अघ बि आसमान ते पहुतल। अटे के अघ में वाद ऐं महंगाई खिलाफ़ मज़दूर इतिहाद पारां पिञारी पुल चौक ते एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते महंगाई जे पीड़ियल मुख़्तलिफ़ शहरीन मोहम्मद खान मंशरी, JUI जे अॻुवाण हाफ़िज़ अब्दुल गफ़ूर मेमन ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध सरकार सिजावर जे ज़िले इंतज़ामिया अटे जो सरकारी अघु 75 रुपया फ़ी मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी करे अवाम खे बेवकूफ़ बनायो आहे। दड़ो में अटो अॼु बि 160 रुपया किलो विकिरो थी रहियो आहे। हिननि चयो आहे त ग़रीब तोड़े पोरे तबिके सां वास्तो रखंदड़ माण्हू हाणे रुखी मानी बि खाई नथा सघनि। हिननि मुतालबो कयो आहे त अटे जे अघ समेत ॿियनि आम वाइफे जी शयुनि जा अघ घटाए ग़रीब ऐं पोरे तबिके खे जीअण जो हक़ ॾिनो वञे।